साचो अजो के हिन शाम के रंगीन बनायूं मुझी जया केॾा वञा भला वो तो मुझे पंहिंजो माल आहे न कंध भगी इएं भगवान जो कसम एॾी होशियार आहे पर जेॾी महिल भगवान अकुल पे विरायो चंडी परण खणी वञी पहुती चई हिन में ई ॾे परण में वरितई अकुल जेॾी महिल मोटी आई त रस्ते ते सॼो वही वियुसि हिकिड़े ॾींहुं दुकान ते वेठोसि फोन कई चई हेॾा हिन भाॻीअ नालो ई मुंहिंजो हेॾा वेंदो आहे मुंहिंजो छा आहे मुंहिंजी होॾा चंडी खे मां ऊचा ऊचा नाला करे सॾु कयां भाग भरी सदा सदोरी ये चंडी करे हेॾा या ॿुधो था नाला ॿ ॼण को जनम जात ॿोड़ो हुजां यार घणनि जी आदत थींदी अथव घणेई माण्हू खे तव्हां ॾिठो हूंदो तव्हांजे लाइफ में अहिड़ा घणेई माण्हू आया हूंदा ॻाल्हाईंदा न कुझु बि ॻाल्हाईंदा पर पंहिंजे पीउ जो हिकिड़ो अखर ज़रूरु हुन में सेट कंदा आहिनि घणनि जी कहिड़ी आदत थींदी आहे कुझु बि ॻाल्हाईंदा विच में चवंदा छा ॿुधई छा ॿुधई छा ॿुधई भई ॿोड़ा थोरी आहियूं यार जेको तो चए सो ॿुधोसीं न वाइड़ीअ जा माठ करे वे न बसि हर ॻाल्हि ते छा ॿुधई घणनि जी वरी कहिड़ी आदत हूंदी आहे कुझु बि ॻाल्हाईंदा विच में चवंदा हा न सम्झे ॻाल्हि खे ॼण असीं वाइड़ीअ जा हुजूं खानदानी रुगो हू आहे न सम्झे ॻाल्हि खे अरे भाई सम्झुसि यार तोखे बि सम्झुसि तुंहिंजे पीउ खे बि सम्झियो आहे अॻिते ॻाल्हाए जीअं हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हो हुनजी यार आदत कहिड़ी हूंदी कुझु बि ॻाल्हाईंदो न अंग्रेज़ी जो अखर टच उहो ज़रूरु टच कंदो टच हिकिड़ी दुकान खोले वेठोसि धणी परियां जी स्कूटर बीहारियईं परियां रड़कई जी परमानंद ओ परमानंद मां हेठो अगरबत्ती कयां भॻवान खे बि रिझायां हे परमानंद छा आहे परमानंद छा आहे यार 11:30 थिया आहिनि 11 बजे ऑफिस टच थियणो आहे शाम जो 6:30 बजे मां हिते टच थियां थो तूं वेठो हुजे मुंहिंजो अरे मुंहिंजो गुॾीअ जा तो टियों ॾींहुं बि ईअं चई वे त मां शाम जो 6:30 बजे टच थो थियां पर तूं कोन थिए थी परमानंद 6:30 जी जॻह ते मां 7 बजे तुंहिंजे दुकान ते टच थियुसि पर तूं कोन कॾहिं ख़बर पई तूं हनुमान जे मंदर में वियो आहे मां तोखे टच थियण लाइ हनुमान जे मंदर में आयुसि पर उते बि तूं कोन कॾहिं हनुमान खे टच थी वियुसि राति जो 9:30 बजे नेठि तुंहिंजे घर अची टच थियुसि पुछी ॾिस भाभीअ खां उते बि तूं कोन करे नेठि भाभीअ खे टच थी हलियो वियुसि केरु पुॼेड़नि भिटकियल आत्माउनि सां मुंहिंजे छोकिरे खां पुछो मास्तर मुंहिंजे छोकिरे अॼु खां 3 साल पहिरीं BSc विथ IC 97% सां पास कई त हुनखे MS यूनिवर्सिटी में सॼे में फर्स्ट नंबर आयो गोल्ड मेडलिस्ट थियो छोकिरो त गोल्ड मेडल ॾियण लाइ ऐं डिग्री ॾियण लाइ हिन वक़्तु जेके भारत जा इहे राष्ट्रपति आहिनि मिस्टर अब्दुल कलाम तॾहिं उहो राष्ट्रपति कोन आहे तॾहिं ओनली साइंटिस्ट हूंदा उनखे घुरायूं भई असांजे ॿारनि खे तव्हां पंहिंजे हथ सां डिग्री बि ॾियो ऐं गोल्ड मेडल बि ॾियो जेॾी महिल मुंहिंजे छोकिरे जो नंबर आयो डिग्री ऐं गोल्ड मेडल वठण जो त उनजे प्रिंसिपल विच में अनाउंस कई ऐं हुनखे ॿुधाई डॉक्टर अब्दुल कलाम खे भई असांजे कॉलेज जो ब्रिलियंट मां ब्रिलियंट ॿार ही आहे ही पीउ खां बग में ॼावल आहे हा हिन खां तव्हां कुझु बि पुछंदव तव्हांखे जवाबु अहिड़ो ॾींदव तव्हांखे संतुष्टि थींदी भले तव्हां पंहिंजे मिसाइल जे बारे में पुछोसि त हू थोरो आकर्षित थियो जीअं छोकिरो अची स्टेज ते बीठो चई बेटे मैं आपसे एक सवाल पूछूं आप जवाब दोगे जी सर कोशिश करूंगा जी अच्छा बेटा बताओ कि टीवी और बीवी में क्या अंतर होता है टीवी माना टेलीविजन बीवी माना जो है टीवी और बीवी में क्या अंतर होता है जी सर वैसे तो 5 अंतर होते हैं आपको कितने बता दूं जी 5 बताओ जी सर सबसे पहला अंतर तो ये है कि टीवी को बंद करने के लिए स्विच होती है लेकिन बीवी को बंद करने के लिए भगवान ने कोई स्विच नहीं बनाई है मेरी माँ भी जब बोलना चालू करती है मेरा बाप चुपचाप सुनता रहता है सर मैं बरसों से देख रहा हूँ वेरी गुड वेरी गुड अच्छा बेटा दूसरा क्या अंतर है बोले सर दूसरा अंतर ये है
कि टीवी अगर घर में रहने के लिए 4 रूम हैं तो टीवी तो 4 भी बसाए जा सकते हैं, लेकिन बीवी एक ही चलती है। मेरे बाप ने भी बहुत कोशिश करके देख ली। अच्छा बेटा, तीसरा बोले सर तीसरा अंतर ये है कि टीवी चाहो तो किस्तों पे भी मिल जाती है, जो है थोड़ी किस्तन ते मिलंदी भई अॼु बाहूं खणी वञी गिची परीअं ॾियारे मोकिलींदासीं। अच्छा बेटा चौथा, बोले सर चौथा अंतर ये है कि टीवी में तो एक्सचेंज ऑफर है न सर। इंदो ना अखबारों में भाई जदा टीवी दे जाइए, नया सैमसंग ले जाइए। जी मेरे पिताजी भी पिछले 25 साल से अखबार में यही देखते हैं कि कभी चांस मिल जाए। अच्छा बेटा पांचवा, बोले सर पांचवा और आखिरी अंतर यह है कि अगर घर का टीवी बीमार पड़ जाए और हिंदुस्तान पाकिस्तान की मैच देखनी है तो पड़ोसी का देख के काम चलाया जा सकता है। जो है बीमार पए थोड़ी पाड़े वारे के चइबो था 2 कलाक मोकिल फुल्का पचाए ॾेई वञे। हाँ त अॼुकल्ह जा ॿार एतिरा एडवांस, ॿार छा माण्हू एडवांस थी विया आहिनि। भाई हिकिड़े ॾींहुं दुकान ते चंद्रो भैया मां दुकान ते वेठो हुउसि, धंधो वेठो कयां, 2 ग्राहक आया, उन्हनि खे मुंहुं ॾियां, एतिरे में ॾिठमि त हिकिड़े जी अंतिम यात्रा पिया खणी वञनि, काई राम नाम संगय हर नाम संगय। मां त ग्राहकनि खे छॾे हथ जोड़े पी रहियुसि, भॻवान हिन जी आत्मा खे रुगो शांति ॾिजां, मुंहिंजे पाड़े में शांति थी वई आहे हाणे। हथ जोड़े पी रहियुसि। ऐं हूअं ई पाण सिंधी हिंदुनि में सिंधी इन ॻाल्हि में ख़ासि मञंदा आहियूं। भले पाण रोड तां वेंदा हुजूं, कार में वेंदा हुजूं, कंहिंजी डेड बॉडी लंघंदी हथ जोड़े पाण ई गाॾी प्यारे छॾींदा आहियूं, हथ जोड़े पी रहंदा आहियूं, भॻवान रुगो हिन जी आत्मा खे शांति ॾिजां। मां बि हथ जोड़े पी रहियुसि। काई जेॾी महिल लंघी ॾिठुमि, काईअ खे भाऊ कुल्हे ॾियण वारा कांती घणा थींदा आहिनि? वधि में वधि 6, 2 ॼणा विच में पिया आहिनि, भई ॻरो माण्हू आहे त। हिन काईअ खे कुल्हे ॾियण वारा कांती 12 वाइड़ो थी वियुसि। ऐं हराम जो हिकिड़े बि चंडो को हुन में ठोड़ो हुजे, सभिनी वार ईअं सूअरनि वांगुरु बीठा हुआ। छा बस आहे त उन धणीअ खे जंहिं अहिड़ा 12 पुट ॼणिया आहिनि, पर छा बसि हिन चंटनि खे बाजो हिकिड़े बि पिनी बि कोन पाती आहे पीउ जी। सो थोरो टेंशन में अची वियुसि। जेके न माण्हू ॿिया पे विया राम नाम संग कंदा, मां दुकान तां लही आयुसि, हिकिड़े खां पुछियुमि, मुंहिंजो यार केरु गुज़ारे वियो आहे? चई ख़बर कोन अथई। मुंहिंजो न यार। चई राम जी मंदर जो ॿाओ गुज़ारे वियो आहे। अड़े मुंहिंजो पोइ त हुनखे 12 कांधी खपनि। चयो असां राम जी मंदर जो ॿाओ 258 किलो वज़न, पोयनि 41 सालनि खां हिकिड़े रुगो संतुल ते वीचारो पियो ई हूंदो, रुगो सुम्हियल, सभु कुझु हुते, उथी कोन सघंदो, न हली फिरी कोन सघंदो। हा मूं चयो हिन खे त पोइ त 12 कांधी खपनि, पर हिन त शादी बि कोन कई, 12 पुट किथां आयसि? चई शादी त ही पुट थोड़ी अथसि। मूं चयो कांधी? चई सभु किराए ते आंदा अथऊं 200 रुपए में। मार भुणिया कांधी किराए ते नई डिजाइन। मूं चयो हाणे ॿाओ आहे, मां बि वञासि। अदा मां बि दुकान नौकरनि जे हवाले छॾे हुन सां गॾु हलियुसि। राम नाम संगय हर नाम संगय। ॿियो चोरायो आयो, उन्हनि कांधियुनि छा कयो, चंडनि काई लाए खणी रोड ते रखी। अरे न भागाओ, को मंदर मड़ी ॾिठो अथव जो मथे टेकण लाइ रखी अथव? खणो हितां, अरे खणो। अरे चई परमानंद असांजा कुल्हा ई छिॼी पिया आहिनि यार, तोखे लॻी आहे खणो, शौक़ु अथई तूं खणी ॾिस। अरे पर न भागाओ, रोड ते छो रखी अथव? थोरो पासीरो करे के थले ते त रखोसि, न त प्राणी पिटींदव, रुलाए छॾींदव। चई इन खां वधीक ॿियो छा पिटींदी? 150 में कायूं पिया खणो, इन खां वधीक ख़राब हालत थींदी आहे। तोखे शौक़ु अथई तूं खण। अरे पर न भागा, हितां रोड तां त खणो बिल्कुलु, हेॾा पासीरो थले ते रखो। चई न भाई न, पासे में हिकिड़ी होटल धणी उन में गिड़ी आहे, चई 12 कटिंग चांहि ठाहे। न भागा चांहियूं पिया पियनि। हिकिड़ो वियो चंडो वञी खारा बिस्किट वठी आयो, चांहि हुनखे हथ में मिली, बिस्कुट ॿोड़े त सॼी चांहि बिस्कुट पियो वञेसि। चई 12 ते ॿियूं ठाहे। अरे चंडाओ काई त तव्हां खणो, चइनी पासे खां रोड बंदि, प्राणी खे सही काईअ खे केरो रंगे वञे। पुलिस अची पर खणे केरु, हुनखे हथु केरु हुजे हचा में नेठ सवाइ। अच्छा हिकिड़ो वरी अमरा वियो स्कूटर खणी, सो हिकिड़े भोगीलाल आहे नाश्ते वारो, हुन खां 400 कचरियूं 400 समोसा वठी आयो, सेसा करे विराई। चई वठो। नाश्तो पिया कनि हुते, को बीड़ियूं पियो छिके, पोइ को मसाला हेॾो खाए। खणी वियासीं नेठि काई सवाइ 2 कलाक खां पोइ खईंसीं, वियासीं मसणनि में। असां वटि हुते सिस्टम ठहियलु आहे,
प्राणी खे बाहि ॾींदासीं, बाहि ॾियण खां पोइ उते हिकिड़ो टीन शेड ठहियलु आहे, उते कलाकु ॾेढ विहणो पवंदो आहे न साईं, जेसि ताईं सवलो सड़े, न त वापसि मोटिणो पए न। सवलो साड़े पोइ जिन छॾिबी आहे हुनजी, पोइ उते छा जो टीन शेड में वेही रहंदा आहियूं। उते असां वटि माइक्रोफोन बि रखियो आहे, भई भले खपे त केरु प्रवचन करे, सत्संग करे, टेप बि पियो आहे, भई भले खपे त का धार्मिक कैसेट वॼायो, कलाकु ॾेढ पास त करिणो आहे न टाइम। तो सभई टीन शेड में वेहंदा आहियूं, पोइ केॾी महिल टेप चालू कंदा आहियूं, केॾी महिल जेको आहे सो माइक चालू कंदा आहियूं। उन ॾींहुं त सभिनी जेको आहे सो त प्राणी बाहि ॾेई अची टीन शेड में वेठा, सभिनी पंहिंजे पंहिंजे ॻोथरीअ मां टिफिन ॿाहिरि कढियो। मां वाइड़ो थी वियुसि, मुंहिंजो ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो ॾिठो आहे मसण में मानी। अरे न भागा, मसण में टिफिन, अरे मानी कीअं खणी आया आहियो, छो खणी आया चंटा? ओड़े चई पर मां न त को 50 किले जो आजा जो कलाक में सड़ंदो, 6 कलाक वेहणो पवंदो, असीं वरी बुख ते मरी वञूं छा? अरे असीं बुख ते मरूं छा? असांखे ख़बर हुई, इन करे असां घरां पंहिंजो टिफिन खणी आयासीं। अरे मुंहिंजो बेड़ी तरई, पर मां त डायरेक्ट दुकान तां पियो अचां, मुंहिंजो छा थींदो? चई तूं चिंता न कर, तुंहिंजे लाइ कां ग्वास सभई था कढूं। भगवान जो कसम निभागन टिफिन खोलिया, अधी ॾिसां त को दाल वञो कोसी करियो अचे हुन काईअ जे मथां, को तीवण वञो कोसो करियो अचे, को पटाटा, हिकिड़ो त निभागो डायरेक्ट लेग पीस बीठे बीठे उते हेॾो पचाए काई जे मथां। माना माण्हू केतिरा एडवांस, केतिरा ई थी विया आहिनि, ख़बर ई कोन थी पए। हिकिड़े ॾींहुं त मुंहिंजी जया ॿुधाए, मां फोन कई चई झटि अचो, मुंहिंजो को माइटाणो ॾिण आयो अथई छा? चई न अचो न। अरे पर छो अची छा कयां चंदी, अञा 1.5 कलाक पहिरीं त रोटी खाई हुई घरां। चई न हू जी टीवीअ ते ईंदो न जी खाना खजाना, उन ते मां ॾिसी करे हिकिड़ी नई आइटम ठाहिणु सिखी आहियां, प्लीज़ तव्हां अचो न, 2-3 शयूं वठंदा अचिजो। मुंहिंजो ॿुधाए लिखाई, 2-4 शयूं वठी वञी घर पहुतुसि। हाणे मां कर्मनि में मूंखां वठी आइटमूं सिधी चंडी गिड़ी वई रंधिणे में। कलाक खन खां पोइ सहकंदी निकिती, ॼिभ कोतनि वांगुरु ॿाहिरि, पर 2 हथनि में 2 प्लेटूं, ख़ुशबू सुठी पई अचे। मुंहिंजो पक ई पक जया आइटम सुठी ठाही आहे, मुंहिंजो रख जया। चई न रखां कीअं, मुंहिंजो ॿियो छा थी करी? चई पहिरीं पाड़े वारा खाइनि न। चंडाल मूंखे पोइ विहारे ई छो? भॻवान जो कसम वरी पाड़े में ॾेई आई, हिकिड़ी असांजे किराएदार हेठि वाधवानी उनखे ॾेई आई, ॿी वरी प्लेट पासे में काके भगवान दास जो घर, उनजे घर ॾेई आई। अरे जया मूंखे विहारे ई छो, ॾे न। चई माठ त कयो, सुबुह थियो, चंडी पाए जुती वञी पहुती वञी पुछे, चई पदमा आंटी? चई हुकुम दी जया? चई जेका मां तव्हांखे राति आइटम ॾेई असां खाधव? चई हा। वणियो? चई हा। चई पोइ खाइण खां पोइ को साइड इफेक्ट थी छा? चई छो? चई को झुड़ बुड़ थियव छा पेट में? चई छो मुई असांखे झुड़ छो थींदे? चई कुझु ई कोन थियो? चई न। चई बसि पोइ हाणे अॼु असीं पंहिंजे लाइ ठाहींदासीं। चंडी नई आइटम ठाहिणु सिखी पाण आजमाए पाड़े वारनि खे, भई सुञ थिए त हुनजी थिए, अहिड़ी भिटकियल आत्मा। हिकिड़े ॾींहुं असां हिकिड़ो दोस्त आहे जलगांव में, धणीअ लाइट जो धंधो अथसि। जलगांव जॾहिं प्रोग्राम करण वेंदा रहंदो आहे हुन यार जे घर, मोहनलाल धणीअ जो नालो। जलगांव में प्रोग्राम हो, स्टेशन तां लही सिधो हुनजे घर जे ॿाहिरि वञी ऑटो रिक्शा मां लही पेती लाथम, रड़ कयमि मुंहिंजो भाई मोहनलाल। हुन वीचारे आवाज़ मां सुञातो, चई अचो अचो भाऊ अचो अचो, दर खुलियल अथव। मूं दर खे धिको ॾिनो, हिकिड़े कुते भौंकणु चालू कयो, मुंहिंजो त हिनखे त जल। चई परवाह न, हले हले। वरी अंदरि पेर रखियो, मूं न वरी कयो, अरे भाई हिनखे त जल यार, हे कुतो चक पाईंदो यार, 14 सूआ पेट में टुभाइणा पवंदा। हे चई भाऊ तूं चिंता न कर, इहो कुतो उहो असां नओं पालियो आहे, आजमाइणो आहे त धारे माण्हू अॻे ॾिसी चक पाए थो या न। केरु पुॼे सही भिटकियल आत्मा। चंद्र भैया धणीअ घर अंदरि गिड़ियुसि, ने पुट कुते खे झलियईं, मां अंदरि गिड़ियुसि। ॿुधां मां लाइट जो धंधो अथसि,
ऐं कुंभर जे घर में कॾहिं बि मटको सॼो कोन ॾिसंदव। संदसि घर जी फिटिंग फिरी बीठी हुई, छो धणी पाण स्टूल ते चढ़ी वेठे संदसि घर जी फिटिंग ठाही। जीअं मां अंदरि गिड़ियुसि, धणी स्टूल ते मथां बीठे बीठे हथ मिलाई, चई अचो रखो पेती रखो। रखियमि, ॿ वायर लड़किया पे, हिकिड़ो साओ ॿियो ॻाढ़ो। चई भाऊ हिन साए वायर में हथु विझ। जुन भाॻो जया सोपारी त कोन्हे ॾिनसि। अरे मुझे यदा तुम आगे करंट नहीं मारींदे जा। थी न मुंहिंजी साए वायर में हथु विझ। मूं त 33 करोड़ देवताऊं खे यादि कयो, नेठि साए वायर में हथु विधुमि। मूंखां पुछी चई करंट लॻो ई छा? मुंहिंजो न। चई बसि हाणे ॻाढ़े में हथु न विझजां। मुंहिंजो छो चई मूंखे इहो ई चेक करिणो हो त पॉज़िटिव लाइन कहिड़े पासे पई अचे। का तरई लखनि जे परमानंद खे 5 रुपए टेस्टर ठाहे छॾी, पर चंडे अहिड़ियूं अहिड़ियूं भिटकलियूं आत्माऊं भॻवान जो कसम। हिकिड़े ॾींहुं त चवंदा आहिनि ऐं पंहिंजे आत्मा ते हथु रखिजो, जेका हींअर मां ॻाल्हि चई वेठो आहियां चवां पियो। हिते माताऊं बि आहिनि, भेनरूं भाउर बि आहिनि, सभु को पंहिंजे ॼाइनि वारो आहे। पुट माउ खे वणंदा अथव। इहो जेको मां चाहियां थो बिल्कुलु हुन ॻाल्हि में दम आहे या न, उहो तव्हां पंहिंजे आत्मा खे पाण ई जवाबु ॾिजो। पुट माउ खे वणंदा, भले कहिड़ा बि कारा रुड जहिड़ा हुजनि, गोबा वहनि पिया, गिगूं ॻरनि पियूं, छोकिरे जी चढी आली लॻी पई हुजे, भले कहिड़ो बि कारो रुड जहिड़ो हुजे, पर माउ अल्लाह रुगो पुट जे अख में ॻोड़ो ॾिसे, अई मां गोरी वञा, अई मां कुर्बान वञा, अई मुंहिंजो सोन जो टुकुर, अई मुंहिंजो रितिक। हाणे मुई हेड़ा न कारा रुड जहिड़ा रितिक थिया त फिल्म इंडस्ट्री किथे पहुचंदी? गोपिर रितिक थींदा। वरी उन कारनि खे बि मां संफुराईंदी त 7-8 त कारा तिलक ॿधल। हा, हिकिड़ो कन जे पुठियां, हिकिड़ो हिन कन जे पुठियां, ॿियो वारनि जे हेठां, ॿियो गिचीअ ते, हिकिड़ो पुठनि ते, हिकिड़ो छातीअ ते, 7-8 कारा तिलक। आई मुई हिन खे छो थी कारा तिलक ॾी? ही पाण कारो लॻो पिया। चई मुंहिंजे बच्चे खे नज़र न लॻे। हाणे हिन खे नज़र लॻंदी, ऐं हिन जी न नज़र ॿियनि खे लॻे। पर पुट गीगलिया बि माउ खे वणंदा। ॿिए पासे वीचारियूं न्याणियूं भॻवान ॾींहड़ा ॾियनि, कंध भॻियूं जेसि ताईं माइटनि में आहिनि तेसि ताईं त माइटनि जूं शेवाऊं बि कंदियूं, पर ॻाईंदियूं सॼी उमिरि माइटनि जो। तव्हां ऐं मां बि सावरनि में वेंदा आहियूं न। 2 ॾींहंनि खां 3 ॾींहं सावरनि में रहण ॼण ज़हर थी लॻंदो आहे। पर छा बसि न्याणियुनि खे वीचारियुनि खे हिकिड़ीअ राति में ईअं थियूं समाइजी वञनि सावरनि में, ॼण जनम ई हुननि जे वीचारियुनि जो उते थियो हुजे। पर उते बि खाईंदियूं घोट जो पीढ़ींदियूं घोट खे, पर उते बि ॻाईंदियूं माइटनि जो, भले हुननि जूं रहंदियूं। तव्हां घरवारी खे 4 चंपा हणोसि हराम जो कुझेव, 4 लौज़ कढोसि कुझु कोन चवंदव। हिकिड़े ॾींहुं माइट कढी ॾिसोसि ख़बर पएव, हफ़्ते लाइ रधिणो ई बंदि थी वञेव। न हक़ीक़त आहे साईं, मां त लोड़ियां पियो न। हिकिड़े ॾींहुं माइट कढी ॾिसो, हफ़्तो रधिणो न बंदि थियो। नई नई शादी कबी आहे, पोइ ॾिण ईंदा आहिनि, पोइ थोरा पुराणा थींदा आहिनि, पोइ हड़ो ईंदियूं आहिनि। हा, मुंहिंजे सावराणे ॻोठ जा टोश भला थींदा आहिनि, खीर में ठाहींदा आहिनि, पाणी जी जॻह ते खीर हुन में यूज़ कंदा आहिनि। पोइ तव्हां को कारो कुतो बि ईंदो आहे त 2 किलो टोश हुनजे ॻीचीअ में ॿधी छॾींदा आहिनि, भई हड़ वञी लाहिजां। पोइ टोश अचनि न, चंडी हफ़्तो खनि त रोज़ु खोले ॾिसे, वरी बि वेड़ियो रखियो छॾे, रोज़ वरी ॾिसे, वरी चंडी खाई पूरा कर, सुकी सड़ी वेंदई। चई मम्मीअ मोकिलिया आहिनि, झटि न खपी वञनि। चंडी झटि कीअं न खपंदा, खाईंदी कोन धूड़। वरी हफ़्ते खां पोइ हिकु टोश जा 2 पीस करे रखंदी। हिकिड़ो पीस अॼु खाईंदी, सुभाणे वरी छुटी, ॿियो पीस परीहं। अड़े चंडी खाई पूरा कर, सुकी वेंदई। चई मम्मीअ मोकिलिया आहिनि, झटि न खपी, ॼण माणस हुन में पई आहे।
पर अहिड़ी वीचारियूं न्याणियूं सदोरियूं थींदियूं अथव। अदा सबको पंहिंजे ॼाइनि वारो, मां त पंहिंजी हिकिड़ी न्याणी विदा करे चुको आहियां, इन करे मूंखे ताज़ो अनुभव आहे। मां त नानो बि थी वियो आहियां। त न्याणियूं अहिड़ियूं सदोरियूं थींदियूं आहिनि, पुट सेम जॻह ते। ॾिसो पुट वॾा थी अलॻि बि थी वेंदा आहिनि। कॾहिं ईअं ॿुधो भई न्याणी माइटनि खां अलॻि थी हुजे? कोन ॿुधंदा। न्याणियूं भले रहंदियूं बि अलॻि आहिनि सावरनि में, पर तॾहिं बि माइटनि सां ईअं जुड़ियलु हूंदियूं आहिनि। छा मम्मी छा ठहियो अथई? ये ॻोठ में मिटी माइटी कयल हुजे त पोइ ॼण मानस पाती। हा हाणे मुंहिंजी जया रिलायंस ॿुधायोमांव न 500 में जी, हाणे हिकिड़ो त तव्हां वठो न, हिकिड़ो मूंखे वठी ॾियो। हाणे 500 में 2 थिया आहिनि। रिलायंस अहिड़ी क्रांति आंदी, 500 में 2 फ़ोन नेठि आणे ॾिनोमांसि। उन में महीने जो पहिरें महीने जो रेंट ई कोन पिया वठनि। मुंहिंजो वठि जिन रेंट कोन वठंदा, पर जेको ॻाल्हाईंदासीं सो त वठंदा न। चंडीर को जिन सां न ॻाल्हाइणोसि उन सां बि ॻाल्हाइणु चालू करे छॾी। 3 कलाक फ़ोन ते आई, मूं रिलायंस वरितो आहे, मुंहिंजो नंबर वठि। गीता खे पाण यादि करे ॾिजई। हा हा बबीता कीअं ॾिसण में ई कोन थी अचे। 40 माना 3 कलाक जंहिंसां साहेड़ी सां ॻाल्हाइण पए 3 कलाक, वरी माइटनि सां ॻाल्हाइण पए त ख़बर ई न पएसि, भले तारीख़ मटिजो वञे। पोइ अहिड़े में मुंहिंजी जया ईअं चरी ॿुधां मां सदोरी आहे। भले चंदी आहे पर सदोरी। हा उहो मां पंहिंजी हा 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 न इहा बि हक़ीक़त आहे। हा इन रिलायंस जे फ़ोन ख़बर अथसि गिचीअ में पियो आहे न। इहा वरी ख़ानदानी, भले मां राति जो 3 बजे घर पहुचां पर मूंखां सवा रोटी न खाईंदी। राति जो भले 2 बजे घर पहुचां, अवधी दादी ईअं चरी ख़ानदानी आहे, भॻवानु ॾीड़ा ॾेसि। भले राति जो दादा मां राति जो 3 बजे घर पहुचां, 2 बजे भाई मां त कलाकार माण्हू, केॾीमहिल 2 बजे पहुचणो पए, केॾीमहिल 3 बजे। वीचारी मूंखां सवाइ खाधो कोन खाईंदी आहे। इहा उनजी ॿुधायमि न। हा उनजो कारण जो मां जॾहिं पहुचां रधियां त हा तॾहिं वीचारी खाए। अदा हा सही, हा हा हिकु चो दर्जन चो ॿुधाए यार, उहो त फैक्ट्री पंहिंजे पीउ जी आहे। हा हिकिड़े ॾींहुं रोटीअ ॾे खाधीसीं। ॿुधायो मां जया मूंखां सवाइ खाईंदी कोन्हे। ऐं हिकिड़े ॾींहुं खाधो हेॾे खाधोसीं, फ़ोन आयो, गिनती वॼी, मूं अटेंड कयो। पुछई कंहिंजो फ़ोन आहे? मुंहिंजो रोंग नंबर हो। चई कॾहिं ख़बर पवंदो त अहिड़ा नंबर रोंग थींदा आहिनि। चटीअ लाइ केॾां दिमाग़ जी टोड़ाए, मां कोन सम्झी सघियुसि। ओॾी महिल मुंहिंजे मथां ई मथां ॻाल्हि निकिरी वई। वरी खाधो खाईंदे खाईंदे पुछी चई न रोज़ी कहिड़ा? रोज़ी? मुंहिंजो कहिड़ी रोज़ी? या चई रोज़ी, रोज़ी केरा? मुंहिंजो अच्छा रोज़ी। हा रोज़ी न, हो तो चयो पिया न भई हाणे वॾी जॻह वरिती आहे, बंगलो वरितो आहे, हिते या चौकीदार हुजे या कुतो हुजे, वठी अचां। जी हा, मुंहिंजो पोइ मां कुतो त कोन मिलियो, कुती पसंदि करे आयो आहियां, उनजो नालो रोज़ी आहे। जी अच्छा कुतीअ जो नालो आहे। पोइ रन खे झले छॾीसि, चंडी रोज़ वठी फ़ोन करे तुंहिंजे नाले सां। मरी वियासीं। साईं पोल खोल कमु आहे। हिकिड़े ॾींहुं त रोज़े जो हूंदो। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो काको, थधि जा ॾींहं हुआ, डिसेंबर जो महीनो। हिन पासे त डिसेंबर में पंखा हलंदा आहिनि, थोरा बॉम्बे में, राजस्थान हेॾे थधि हूंदी आहे।
हिकिड़े काके जे घर जी 30 महिमान लथा अची केॾां वञूं महिमाननि खे किथे उछलियूं होटल में थोड़ी लाइबो सो त पाण में सेटिंग कयूं घर जा जेके भई ॿार ऐं ज़ाइफूं हिकिड़े रूम में सेट थी वयूं 4 रूम फ्री थी विया महिमाननि खे उते फिट कयूं तंहिंखां पोइ 2 महिमान वधिया हाणे 3 महिमाननि खे किथे उछलीनि पिण सुम्हई पोड़ो वीचारो ॿाहिरि स्टोर रूम में सुम्हंदो सो पुट आया पी वरिती बाबा अॼोकी राति महिमाननि वीचारा सुबुह जो हलिया वेंदा तुंहिंजे रूम में सुम्हारियूं हुनखे स्टोर में तव्हांखे था खणी ॿाहिरि हिकिड़ी मंझी विछाए ॾियूं चई भले पुट सो काके खे हिकिड़ी खणी छिनल मंझी ॾिनऊं ऐं टुकियल रली ॾिनऊं काको बि पियो ऐं उन राति जो जी डिस्को थधि पई डिस्को सम्झंदा आहियो जेका शइ खरी पए उन जो नालो डिस्को हा अची डिस्को थधि पई त जेका टुकियल रलीअ मां उहा थधि अंदरि गिड़ी वई काके जे अंदरि शरीर में काके जूं अखियूं ऐं फिरी हथ पेर विया ठरी सुबुह जा 7:30 थिया छोरा उथिया निंड मां दिलि में ख़्यालु कयो हूअं त बाबो 4 बजे खां खऊं खऊं करे रत पवंदो आहे अॼु सरगी कुझु ई कोन थो अजी जो ॿांग लोॾे ॾिसनि त पीउ ठहे ई कोन्हे वरी पाड़े में हिकिड़ो ॿियो बुज़ुर्ग रहंदो उनखे कोठे आया भई ॾिस तोसीं असांजे पीउ खे छा थियो आहे उन जी ॾिठो चई भई पिणे वियो त मरी आहे पर तंहिंखां पोइ मूंखे डॉक्टर खे सॾु करायो यार हुन छोरनि बि ॾिठो हाणे मुअल जे पुठियां कहिड़ा ख़र्च कयूं उहे 2-2.5 रुपया वारो हिकिड़ो डॉक्टर वठी आयो जेको राति जो क्वार्टर पी सुम्हियो सुबुह सां ॾिठई ग्राहक आयो आहे वरी हिकिड़ो पैग लॻाए अची ॿाह में हथु विधई चई पिणे आहे ई कोन सर्टिफिकेट ठाहे ॾिनी चई पिणे मरी वियो आहे पीउ त मरी वियो आहे सर जा साया सर जो टाइम रखियऊं ॾींहं जो 1:30 बजे भई अहमदाबाद मां हितां हुतां जेके न्याणियूं सियाणियूं सभु अची वञनि असां 1:30 बजे काके जी काई बि कयूं तयारु पर काके जी काई बि तयारु कयूं पर मुंहुं उते रखियऊं खुलियल छो जो अञा नंढी न्याणी आख़िरी नड़ियाद खां पहुती कोन हुई हलंदे रस्ते उहा बि न्याणी अचे मुअल पीउ जो मुंहुं था ॾिसे इन करे काके जो मुंहुं रखियऊं खुलियल काढ़े ततियो 1:30 बजे खणी काई हलंदा थिया राम नाम संगय हर नाम संगय सतनाम संगय इहे कजो न हलिया त मुअल काके जो मुंहुं त खुलियल हो न काईअ में त काढ़े तते जूं उस जूं माना सूरज जूं किरणूं काके में अंदरि प्रवेश करे वियूं खुलियल मुंहं मां त काको मरी थोड़ी वियो हक़ीक़त में ठरी वियो न त काके में हा काके में ओॾी महिल गर्मी आई त लॻो लुॾण चई यार हलां बि कोन पियो तॾहिं बि छो पियो लॻे त हलां पियो वरी काको उथण लॻो त उथे किथां नोड़ियुनि सां फिट लॻो पियो गिची फिरी वस केॾी महिल हेॾा निहारे केॾी महिल हेॾा भई सुठो कान थी अचे हुन सां ॻाल्हायां वरी हेॾा आयो आहे पुट भोजू भोजा ओ पुट भोजन बचा भोजू पुट मां जीअं रोया हाणे भोजू एक्चुअल में छा राति महिमान सां गॾु दुख वरितो हुई उहे नशा न थाई कोन सुबुह पिण से मरण जी ख़ुशीअ में वरितई भई मूंखे त सॼी ॾींहुं हथ में अचे नशनि में हुन नियारे मथे चई छा जी पुट मां जीअं रोया मूंखे लाए सुम ख़बर आहे चई त न भागोसि नियारे ई कोन थो वीचारे ॿिए पासे ॻिची गई ॿिए पासे नंढो पुटु कलू चई कलां ओ पुटु कलण हे बचा कलू मां तोखे नंढे हूंदे कुल्फियूं खारायूं पुट मां जीअं रोया मूंखे लाए कलूअ ॾिठो यार आवाज़ त मुंहिंजे पीउ जो आहे हीउ त मरी वियो आहे न वरी निहारे मथे पिण सेठो इशारा करे लाए लाहे चटा लाहे पक ई पक को बाबे में भूत पियो आहे छो काई खणी ॿिए जे कुलनि ते रखी वठी भॻो चई भूत इहो जो भॼी वियो हाणे काको टेंशन में भई मूंखे केरु बचाईंदो ख़ैर काके जी काई खणी आयासीं हिते मसणनि में छुरीअ सां नोड़ियूं कटिबियूं आहिनि नोड़ियूं कटियूं त काको थोरो वावखो थियो काके निहारियो जी न भाग नील करे विधा ॾिस त सही चंडनि कीअं ॿधो आहे ॾन्हा करे विधा अथऊं काको वेठो निहारे
काके जी काई पेरी काठिन जो ढेर लगायो उन मथा रखियो वरी मथा ॿियूं काठियूं विधऊंसि उते बि मुंहुं रखियो खुलियल अंतिम क्रिया लाइ महाराज जे हथ में घीअ जो पिनोड़ो 5 रतन डूंगी माखी ये सभु आइटमूं खणी महाराज अॻियां वधियो काको पियो न्यारे महाराज रे जी महाराज ओ महाराज जी छा है काका छी यार सारे वही चारी ने जी हाँ वो तो है ना जी वो बेड़ी तरे हिकिड़ी बीड़ी त चिकाए महाराज पंहिंजे खीसे में हथ विधी हिकिड़ी 30 नंबर बीड़ी कढणी चीज वठ काके विधी वात में ची माचिस ॾे न महाराज जी खीसे में माचिस लाइ हथ विधो त एक्चुअल में महाराज जी वरी ट्यूबलाइट ओॾी महिल ॿरी चई मूं बीड़ी ॾिनी कंहिंखे महाराज हथ मां घीअ जो लोटो पिनोड़ा सभु छॾाइजी विया महाराज वठी भॻो जी भूत महाराज जो भॻो पोइ त काको उथी पी रहियो साम्हूं वेठो मुखी मुखी खे खोड़े ॾेई भूंडो अची लहन लत ॾेई निभागा हाणे जॾहिं मां 3 कलाकनि खां पियो चवां मां जीअरो आहियां मुंहिंजी ॿुधो ई कोन था मुखी मूं तोखे जीअरे पंहिंजी जाइ ॾेई करे तोखे मुखी ठाहियमि अरे मां चवां पियो मां जीअरो आहियां मुंहिंजी ॿुधी कोन थो अरे चई कोढ़ा मरी थो साह में तॾहिं बि मुड़ी कोन थो अरे जॾहिं डॉक्टर बि सर्टिफिकेट ॾिनो तूं मरी वियो आहीं त भाई मरी वियो ई न को डॉक्टर खां वधीक तोखे थी ख़बर पइजा समुंड साड़ियूं चंडो रती पियो आहे मां जीअं ॿुधा वीचारो काको मसण छॾे वठी भॻो जी हाणे पंहिंजे पुठियां पिया आहिनि हाणे सारण खां साहु कोन खणंदा आहिनि